शहीद बेनज़ीराबाद डिवीजन में तालीम खाते जे गोसड़ू मुलाज़मन के बरतरफ़ या जबरी रिटायर्ड करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। डायरेक्टर प्राइमरी स्कूल शहीद बेनज़ीराबाद पारां शहीद बेनज़ीराबाद सांगड़ नौशेर फिरोज़ जे डीओस के लेटर जारी कयो वियो आहे। डायरेक्टर जो चवणु आहे त गैर हाज़िर रहंदड़नि खे बरतरफ़ या जबरी रिटायर्ड कयो वञे। शहीद बेनज़ीराबाद डिवीजन में तालीम खाते जे गोसड़ू मुलाज़मन के बरतरफ़ या जबरी रिटायर्ड करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे नवाब शाह में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकेली सां। जी ज़ुल्फ़कार। जी बिल्कुल ही शहीद बेनज़ीराबाद डिवीजन जे शहीद बेनज़ीराबाद सांगड़ नौशेर फिरोज जे टिनी ज़िलनि में बायोमेट्रिक जी रिपोर्ट मूजिब 1017 जेको आहे सो अक्सरियत उस्तादनि जी उहो गोसड़ू निकिता आहिनि जॾहिं नॉन टीचिंग स्टाफ बि आहे जंहिंमें नवाब शाह जा 150 खां मथे जेके आहिनि गोसड़ू तइलीम खाते जा मुलाज़िम आहिनि। अहिड़ी रीति नौशेरो फिरोज़ में 428 ऐं सांगड़ में 410 जंहिंमें डायरेक्टर हुकुम कयो आहे त उनखे माइनर सज़ाउनि सां गॾु मेजर सज़ाऊं ॾिनियूं वञनि जंहिंमें इहो ॿुधायो पियो वञे त माइनर सज़ा में वार्निंग ॾियणु आहे जॾहिं त जेकी मेजर सज़ा आहे उन्हनि में जेको आहे सो गोसड़ू तइलीम खाते जे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण सां गॾु खेनि जबरी रिटायर कयो वेंदो। उन हवाले सां हिकु हफ़्ते अंदरि सभिनी डीओस खे लेटर लिखी पाबंदीअ सां अमल करण जी हिदायत कई वई आहे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।